बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम सबब बहरान में आऊं तव्हांजी मेज़बान तहरी मवान ऐं नाज़रीन तव्हांजो असांजो साथ बि हूंदो। फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदुमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221022855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। हिन प्रोग्राम सां ताबन खे सुहाण चाहे जेकॾहिं वरिश्तनि खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि, 10 रुपए खां वठी 10 लाख रुपए ताईं। हिते नाज़रीन असां हमेशह हर वक़्तु कोशिशि कंदा आहियूं त सभु कंहिंखे ख़ुशि रखण जी कोशिशि कयूं, त वरी इहो मुमकिन न हूंदो आहे, कॾहिं कॾहिं किथे न किथे पॉसिबल कोन हूंदो आहे त असां हर कंहिंखे ख़ुशि रखूं। पर हमेशह असांखे इहो ख़्यालु रखणु घुरिजे त कंहिंखे असांजे तरफ़ां को तकलीफ़ को ॾुख न पुॼे, इन शइ जो वधि में वधि इंसानु ख़्यालु करे। ऐं जिते नाज़रीन अॼु असांजे में प्रोग्राम में एतिरा ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि। अॼु मुंहिंजी हिकिड़ी प्यारी भेण आहे जेकी PhD होल्डर आहे ऐं काफ़ी सारी उनखे डिग्रीज़ ऐं काफ़ी सारी एजुकेशन जे नाले में काफ़ी सारी नॉलेज बि आहे। उन सां गॾोगॾु यूनिवर्सिटी जा प्रोफेसर्स असां मौजूदु आहिनि, एग्रीकल्चर यूनिवर्सिटी जा। अचो त नाज़रीन तव्हांजो तारीफ़ करायूं मुंहिंजी पंहिंजी पहिरीं भेण आहे, पहिरीं डॉक्टर इकरा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कैसी हैं आप? अल्लाह का शुक्र है। मुझे बहुत अच्छा लगा आज हमारे प्रोग्राम में आप आए। आपको कैसा फील हो रहा है और सुबह मेहरान में? मुझे इंतहाई खुशी हो रही है कि आप लोगों ने मुझे मदऊ किया, इनवाइट किया। ऐसा बहुत कम इस चैनल्स पे होता है, लेकिन मेहरान जो है वो हमारा मेहरान है, वादी मेहरान का चैनल है, तो जाहिर सी बात है वो जब तक अपनी खुशबू बखेरेगा तो ऐसे ही तालीमी और अदबी लोग आएंगे और हमारे मुल्क का जो है वो मुस्तकबिल संवरेगा। बहुत अच्छी आपने बात की है, लेकिन हमारे खास होते हैं मेहरान टीवी और मेहरान चैनल का यही होता है कि हम खोजना में होते हैं तो कोई एजुकेटेड पर्सन हमारे प्रोग्राम में आए और हमारे प्रोग्राम के वसीले से लोगों को अवेयरनेस दे, एजुकेट करे। मुझे बहुत खुशी हुई है, वो आपसे भी गुफ्तगू और जारी होगी, लेकिन आपके साथ साथ एक और मेहमान भी मौजूद है। जी तो नाज़रीन मूं चयो त एग्रीकल्चर यूनिवर्सिटी जा प्रोफेसर आहिनि डॉक्टर इस्माइल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं सर? तमामु बहितरीन। तव्हांजा कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? मज़े में? बिल्कुलु ठीकु। फर्स्ट क्लास। तव्हांजी त हमेशह कलरफुल सुबुह थींदी आहे, ग्रीनरी वण सावक हमेशह ॾिसंदा आहियो। दिलि माना टेंशन वारो माण्हू बि जॾहिं कुदरत खे कनेक्ट करे ॾिसे थो त उन सॼा टेंशन रिलीज़ थींदा आहिनि। सही ॻाल्हि आहे। उहो ईअं आहे त सुबुह जे टाइम ते जेकॾहिं माण्हू उथी ऐं इबादत करे वॉक करे थो, जॾहिं गुलनि ऐं फुलनि वारे माहौल में, ऐं त सम्झा मुंहिंजी सिहत बहितर रहे थी। ऐं उन सां गॾोगॾु सुठी ॻाल्हि आहे जो मेहरान टीवी जे तरफ़ां जेको सो तव्हां सुबुह मेहरान शुरू करे सिंध पाकिस्तान पर दुनिया में जेके व्यूअर्स आहिनि उहे हिन शयुनि खे ॾिसनि था ऐं उन में जेके से एजुकेशनल पर्सनैलिटीज़ अचनि थियूं उहे जेके टॉक कनि थियूं त उन मां उनजी नॉलेज में इज़ाफ़ो अचे थो। ऐं सम्झा थो त इंफॉर्मेशन शेयरिंग ऐं नॉलेज बिल्डिंग जेका आहे हिन दौर जे वक़्त जी अहम ज़रूरत आहे, सोशल मीडिया जे ज़रिए या इलेक्ट्रॉनिक मीडिया जे ज़रिए या प्रिंट मीडिया जे ज़रिए। उन सां इहा आहे त असां माण्हुनि सां हिकिड़ो त पंहिंजे जेके से आइडियाज़ शेयर करे सघंदासीं ऐं ॿियो माण्हू असांजे आइडियाज़ मां जेके से माना मुस्तफ़ीज़ थी सघंदा। सही आहे सर। ख़ासि तौर ते वरी मोकलूं बि हींअर आहिनि, ॿार इंजॉय बि करनि था, स्टूडेंट नंढा हुजनि वॾा हुजनि। यूनिवर्सिटियूं खुलियल आहिनि, यूनिवर्सिटी खुली, यूनिवर्सिटी जा पर नंढनि ॿारनि लाइ स्कूल बंदि आहिनि। नंढनि ॿारनि जा पर इहो आहे यूनिवर्सिटी जॾहिं खुली वेंदियूं आहिनि त असां चवंदा आहियूं त स्कूल वारो वक़्तु सुठो, त 2 महीना पूरी मोकलूं त असां इंजॉय कंदासीं। इहो वक़्तु उहो दौर बि ख़ूब सुठो आहे। उन में ईअं त फ़ाइदो इहो थो थिए त मुसलसल जेको ॿारु पढ़े थो ऐं ॿारनि जी हिकिड़ी त मेंटल डेवलपमेंट थिए थी, इमोशनल डेवलपमेंट थिए थी, फिज़िकल डेवलपमेंट थिए थी, ह्यूमन डेवलपमेंट ऐं लर्निंग जे हवाले सां मुख़्तलिफ़ फेज़िस मां गुज़रे थो। त उन में जेके ॿार जेके नर्सरी खां वठी प्राइमरी ऐं सेकेंडरी लेवल ते जेके पढ़नि था त आउं सम्झा थो त उन में जेके से हिकिड़ियूं त समर्स वेकेशन्स हूंदियूं आहिनि, ॿियो विंटर वेकेशन्स। उनजो मक़सदु इहो आहे त ॿार उन वेकेशन्स में जेको सो माना जेको हिकिड़ो त निसाबी सरगर्मियूं हूंदियूं आहिनि जेके असीं जेको करिकुलम एक्टिविटीज़ थींदा आहियूं जेको क्लास में थियनि थियूं, ॿियो हम निसाबी सरगर्मियूं थियनि थियूं। अॻु में उनखे एक्स्ट्रा करिकुलम चयो वेंदो हो, गैर निसाबी, पर हाणे उहो निसाब जो हिसो आहिनि। त ॿारनि खे वालिदिन खे खपे त उन्हनि ॿारनि खे जेके मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि जो सैर कराइणु, विज़िट कराइणु, त जीअं सीइंग इज़ बिलीविंग। ॿार जेकॾहिं पढ़े थो किताब में क़ाइदे आज़म जे मुतलिक़ त क़ाइदे आज़म जो जेकॾहिं हुनजी मज़ार ॾेखारी थी वञे या इस्लामाबाद जा कुझु फैसल मस्जिद पढ़े थो त जेकॾहिं उते वठी उहो ॾेखारिजे त उनमें हुनजी नॉलेज में वधीक इज़ाफ़ो हूंदो आहे। उहो ॿार जी वधीक जेका सीइंग इज़ बिलीविंग वारी जेका एक्टिविटी वधीक ऐं उहा स्टोर बि घणी वधीक थी वेंदी आहे। जी डॉक्टर कहने का मकसद है कि वी हैव टू एनहांस प्रैक्टिकल अप्रोच। हमें प्रैक्टिकल अप्रोच देनी है। आप अगर चाइना का मॉडल देखते हैं तो वहाँ पे 10 इयर्स तक बच्चों के कोई एग्जाम्स नहीं होते। आई एम नॉट अगेंस्ट ऑफ एग्जामिनेशन। हमारे यहाँ चीज़ों को थोपा जाता है, यानी कि वी हैव टू बोरो द थिंग्स। बच्चा न्यूटन के बारे में नहीं जानेगा, लेकिन वी आर उनके लॉज वगैरह रटा रहेगा और हमें वो they don't know about the history। even मैट्रिक के स्टूडेंट को भी आप और प्रैक्टिकल भी नहीं किया जाता। यानी हम लोगों ने बस अडॉप्शन किए कि जी
इधर का कोर्स ले लें। हालांकि अगर हम अपना लिटरेचर देखें तो आप सिंधी का ले लें, आप उर्दू का ले लें, आप पंजाबी का ले लें, वी आर फुल ऑफ लिटरेचर। अल्हम्दुलिल्लाह वी हैव ऑल द थिंग्स। हमारे माशाल्लाह साइंटिस्ट भी हैं, हमारे माशाल्लाह स्कॉलर्स भी हैं, हमारे माशाल्लाह यानी वी हैव एवरीथिंग। वी डोंट नीड एनीथिंग फ्रॉम यू नो अब्रॉड। हमें एडॉप्शन की जरूरत नहीं है। लेकिन क्या है कि प्रैप से ही बच्चे को जो है ना सिर्फ लर्निंग का नहीं दिया जाता, उसको रेक्टिफिकेशन के ऊपर लिया जाता है। आजकल बच्चे जो हैं दे नो दैट कि व्हाट इज द लॉज ऑफ न्यूटन, बट दे डोंट नो अबाउट द हिस्ट्री ऑफ न्यूटन या आइंस्टाइन। तो मेन थिंग इज दैट कि एक प्रैक्टिकल अप्रोच होनी चाहिए। कभी आप किसी बच्चे से पूछे कि बेटा सिग्मा क्या होता है, नहीं, बिल्कुल दे डोंट नो अबाउट द, बिल्कुल। तो जब तक प्रैक्टिकल अप्रोच, हमने सिर्फ जी कलर्स जो पासिंग कलर्स हैं, यानी हमारा बच्चा ए ग्रेड आ गया, A1 ग्रेड आ गया, आई एम अ मदर, तो मैं खुद यही होता है कि भाई बच्ची पोजीशन ले। बट द थिंग इज दैट कि वी हैव टू कंट्रीब्यूट इन अ प्रैक्टिकल अप्रोच। जब तक हमारे टीचर्स और मेन मदर्स, यानी जब तक हम माओं को, टीचर्स को नहीं एजुकेट करेंगे, इनहेंस करेंगे, तब तक हम बच्चों को कुछ नहीं बता सकते। क्योंकि डॉक्टर इकरा बहुत अच्छी बात की, इस पे आप मजीद में कंटिन्यू करूंगी इस बात पे आपको आगे। पर डॉक्टर ॾिसो हाणे काफ़ी गर्मी वधी चुकियूं आहिनि एतिरियूं, क्लाइमेट केतिरो वॾो असरु पियो आहे। शायदि असां जेको एग्रीकल्चर वग़ैरह साबक जी बचा को छा चवणु चाहींदा? नेचुरल ॿ शयूं त मौसमनि में जेका फेरघेर थी आहे ऐं जेका मौसमी तब्दीलियुनि जे हवाले सां इहो हिकिड़ो सिंध जो इशू न आहे, पाकिस्तान जो न आहे, पर इहो दुनिया जो ग्लोबल जेको सो इशू आहे। उन में जेको सो असां वटि तक़रीबन जेको सो माना जेके एनवायरमेंटल प्रोटेक्शन एजेंसियूं आहिनि या जेके ॿिया इदारा आहिनि, उन्हनि खे माना वधि खां वधि ग्रीनरी पैदा करणु खपे। हाणे मौसमी तब्दीली जे करे हिकिड़ो त असांजो सियारो तव्हां ॾिठो त हींअर वधी चुको हो, असां वटि बाहि घटि आई। मार्च ताईं तव्हां 15 मार्च ताईं, मूंखे यादि आहे 20 मार्च ताईं तव्हांजो सियारो हलियो पिए। 20 मार्च खां वठी वरी 1 अप्रैल ताईं 10 ॾींहंनि जी हिकिड़ी बाहि जी मौसम आई। वरी 9 जेको सो माना पहिरीं अप्रैल खां पोइ तव्हां ॾिठो यकदमि गर्मी शुरू थी हुयूं। त हाणे गर्मी जी जेका जून जुलाई हमेशह पाण वटि पीक हूंदी आहे, जून जुलाई में पाण वटि बरसातूं पवंदियूं आहिनि। त बरसातूं बि हिकिड़ियूं लेट थी वियूं आहिनि ऐं उन खां पोइ वरी जेको सो माना हीट वेव्स चलियूं आहिनि। हीट वेव्स हलण जे करे वरी असांजे फसलनि ते वरी जेको तव्हां ॻाल्हि कई आहे त उन सां असरु थिए थो, माना फसल जेको स्ट्रेस में वञे थो, उनखे पाणी जी सख़्तु ज़रूरत पवे थी। पाणी जो वाटर स्केसिटी आहे, पाणी जो बोरान आहे। तव्हां ॾिसो त असां वटि हिन वक़्तु सिंध में ड्राउट वारी सिचुएशन हले पई। असांजो थर आहे, उते तमामु घणो ड्राउट आहे। हाणे बरसातूं कल टियों ॾींहुं पयूं आहिनि, पर एतिरियूं बरसातूं न पयूं जेको पवणु खपनि, सुठी साइन आहे। ऐं इहे वक़्फे वक़्फे सां 7-7, 8 ॾींहंनि ते पवनि त उन में वरी बहितरी अची सघे थी ऐं उन में वरी फार्मर्स जेके उते जा आहिनि उहे पंहिंजूं ज़मीनूं जेके से माना आबाद कंदा। त सिंध में जेको सो माना फ्रीक्वेंट ड्राउट आहे, फ्रीक्वेंट जेको सो माना मौसमी तब्दीली आहे, फ्रीक्वेंट जेको हीट वेव्स हलनि थियूं, गर्मी जो दर्जो अप्स एंड डाउन आहे। त इन में इहो आहे त क्लाइमेट चेंज असां वटि आहे। हाणे क्लाइमेट चेंज जे हवाले सां असां वटि वरी छा था उनखे ख़तमु त नथा करे सघूं, पर उनखे असीं मिटिगेशन मैयर जे करे उनखे रिड्यूस करे सघूं था। जीअं असां घटि में घटि ॿियो कोई न त जेकॾहिं डिज़ास्टर अचनि था त उनखे फेस करे सघूं। त उन हवाले सां माना असां वटि सिंध में नेशनल डिज़ास्टर, पाकिस्तान जी नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी आहे, सिंध में प्रोविंशियल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी आहे, एनवायरमेंटल प्रोटेक्शन एजेंसियूं आहिनि ऐं फॉरेस्ट डिपार्टमेंट आहिनि, ॿिया डिपार्टमेंट हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो रोल आहे। त ॿियो कुझु न त असां पंहिंजा वण पोखियूं ऐं वण पोखे हिन माहौल खे बहितर करायूं। असां वण पोखनि जी ॻाल्हि ते बि ॾिसो हिन दफ़े असांजे अंबनि जो एतिरो मयार बि न रहियो आहे, जेको पहिरियों माना हर साल अंबनि जो एतिरो, हिन साल माना उहो टेस्ट बि न रहियो आहे, उहो हिकिड़ी क्वालिटी हिकिड़ी चॉइस बि न रही आहे। ईअं छो? ॿ शयूं आहिनि न, पाण वटि सिंध में हिकिड़ियूं एग्रो इकोलॉजिकल ज़ोन्स आहिनि ऐं उन एग्रो इकोलॉजिकल ज़ोन्स ते जेको सो माना उहे इलाइक़ा अंबनि जे लाइ बहितर जेके से माना पाण हितां निकिरंदासीं कराची खां त ठठे में मां बि थियनि था, थोरे इलाइक़े में बदीन में बि थियनि था, पर अंबनि जो जेको मिठास हैदराबाद जी रूरल, टंडो मोहम्मद खान, टंडो अलायान, मीरपुर ख़ासि, मटियारी ऐं इन ऐं पाण वरी अॻियां हलंदासीं हाला साइड ते बि थियनि था, परियां सकड़ नवाज़ में बि थियनि था, इवन ख़ैरपुर ताईं अंब असां वटि थियनि था। हाणे नतीजो इहो आहे त अंब में यकदमि जेको सो एतिरो वॾो फ़र्क़ु न पियो आहे, पर अंबनि जी सीज़न हिकिड़ी माना शॉर्ट सीज़न हूंदी आहे। हाणे मिसाल तव्हांजो त 1 जून खां असांजा मार्केट में सुठा अंब अची चुका हुआ ऐं हाणे जून जो हिकिड़ो ई महीनो आहे जंहिंमें अंब हलंदा, जुलाई खां पोइ तव्हांखे अंब मार्केट में लेट वैराइटीज़ मिलंदियूं, वरी जेके हे वैराइटियूं न मिलंदियूं। अंबनि जे हवाले सां तव्हांखे चवंदुसि त हिकिड़ो त असां वटि दुनिया में हाई डेंसिटी ते अंब पोखिया वञनि था, माना नंढनि नंढनि वणनि में उनजी पैकिंग, उनखे जेका उनखे पटाई कनि था त उहो ईज़ी वे में कनि था, पटाई करे उनजी ग्रेडिंग कनि था, ग्रेडिंग करे वरी उनजी पोइ पैकिंग कनि था, पैकिंग करे पोइ स्टोरेज में खणी था वञनि, त उनजी हिकिड़ी शेल्फ लाइफ
माना घणनि ॾींहंनि ताईं। हाणे असां वटि सही। बि जेको आहे उन में आहे त असां वटि सही। जेको फार्मर्स आहे उन वीचारे खे पहिरीं त अंब असीं अहिड़ो क्वालिटी जो पैदा करियूं, अहिड़ो बहितर अंब पैदा सही। करियूं जंहिंमें न सिर्फ़ु असांजूं ज़रूरतूं पूरियूं करे सिंध जूं, पाकिस्तान जूं, सही। पर दुनिया जे ॿियनि दुनिया मुल्कनि जे जूं ज़रूरतूं सही, पूरियूं करियूं। सही। ऐं असांजा अंब यूरोप में बि वञनि था, असांजा बिल्कुलु। अंब दुबई वञनि था, असांजा अरबस्तान वञनि था, सही। ईरान वञनि था, अफ़गानिस्तान वञनि था। त इन हवाले सां सही। अंबनि जे हवाले सां हाणे असां वटि तक़रीबन सही, सही। हिकिड़ो मैंगो फेस्टिवल थियो मीरपुर हाणे ख़ासि में। ॾिसो डॉक्टर साहब मां थोरो इंटरप्ट हा। कंदमि क्योंकि मूंखे ब्रेक बि वठिणो आहे हा, ऐं तव्हां इहो बि ज़रूरु पुछाईंदमि त अंब जी जेकी फसल आहे जी ज़िंदगी असांजे सिंध में पूरे पाकिस्तान में में वधाइण बि कीअं घुरिजे जेतिरो तव्हां ॿुधायो जी, जी, जी। पोइ डॉक्टर इकरा खां बि मां सवाल कंदमि त हुननि पंहिंजी प्राइमरी एजुकेशन में जेकी बि हिन डिग्रियूं कीअं हासिलु कयूं हुननि खे केतिरो एक्सपीरियंस रहियो इन सां। ऐं नाज़रीन हींअर वक़्तु थियो शॉर्ट ब्रेक जो ही प्रोग्राम सतावन खे सुरहाइण चाहे जेके नवरशनि खे जोड़े थी जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि। काॾे न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताबुन के सुरहान चाहे जेके नंबर रिश्तन के जोड़े थी ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए। नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो 02221022855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। ऐं जीअं त नाज़रीन इंसान एतिरो बि अमीर कोन हूंदा त जेको पंहिंजो गुज़िरियल वक़्तु ऐं माज़ी ख़रीद करे सघे, लेकिन कॾहिं इंसान एतिरो बि ग़रीब न हूंदो आहे जेको पंहिंजो ईंदड़ वक़्तु बदिले सघे। असांजे हथ में हूंदा आहे, असांजे पंहिंजी असांजी स्ट्रगल हूंदी आहे, पंहिंजी उमेदु हूंदी आहे। हाणे जीअं असां त हिते असां सां डॉक्टर इकरा मौजूदु आहिनि, काफ़ी सारी उन्हनि जी डिग्रीज़ अप्रोचेज़ आहिनि। हिकिड़े बीइंग अ लेडी असां उनको पूछतासीं तो इकरा आपने अपने एजुकेशन की शुरुआत कैसे की, किस तरह है और आप बेसिकली कहाँ से हैं? बेसिकली तो मैं थरपाकर छुड्डो की हूँ। मेरे जो ननियाल और ददियाल दोनों छुड्डे के हैं। जुडो जुड्डो, जी हाँ, हमारा नेटिव गांव जो है। देन इन 1980s मेरे फादर इधर हैदराबाद में आ गए, तो देन दे हैव कंटिन्यू। एक्चुअली वी हैव अ कज़न मैरिजेस, तो मेरी अम्मी अब्बू की दोनों की कज़न मैरिज हुई थी और वो लोग फिर हैदराबाद शिफ्ट हुए अम्मी वाले, यानी जब उनकी शादियाँ हुई। एंड 1983 में मैं आई इस दुनिया में और देन आई हैड स्टार्टेड। आई बेसिकली आई एम अ सेंट मेरियन, सेंट मेरी से मेरी एजुकेशन। जी हाँ, सिस्टर फिलोमिना हमारी होती थी। आई रिमेंबर दैट लेडी, शी वाज अ वंडरफुल लेडी एंड शी वाज अ वेरी एनर्जेटिक और बहुत ज़्यादा, यानी कि वो सारी क्रिश्चियंस थी, तो एक मशीनरी स्कूल में उन्होंने हम लोगों को काफ़ी अच्छी बेस दी। एंड आई एम रियली थैंकफुल टू हर कि जो कुछ भी हूँ जस्ट बिकॉज ऑफ माई मॉम डैड एंड बिकॉज ऑफ हर, बिकॉज शी वॉज माई फर्स्ट टीचर। दैन मैट्रिक वहाँ से किया, नाजर से इंटर किया, फिर हम सिंध यूनिवर्सिटी पहुँचे, वहाँ से बीबीए किया। वहाँ पे हमारे बहुत ज़बरदस्त टीचर्स हुआ करते थे। Everyone told me that Sindh University is not seem to be a good university, but in my opinion, Sindh University is like a Cambridge University. Cambridge University. Yeah. I am also the student of Sindh University. Exactly. Be proud of Sindh University. So Sindh University से MBA किया, and then I had completed my B.Ed from Sindh University. I had completed my CT. Then I have completed my MPhil in economics. Then I registered my PhD in economics in Sindh University, and Alhamdulillah I completed my course study and selected my topic, and now I'm working on my research work. Exactly. And I'm totally focused on my women के empowerment के being a woman. I know that how I struggled over there. मैंने कितनी struggle की है इस तक पहुंचने के लिए। लोग कहते हैं कि जी आपने पीएचडी के साथ बच्चे कर लिए, मैंने कहा नहीं, मैंने बच्चों के साथ पीएचडी की है। तो दीज आर द थिंग्स, क्योंकि जब तक हम अपने आप को स्टैंड नहीं करेंगे नो वन कैन रिकॉग्नाइज। सही, जब तक अपने हक के लिए हम खुद नहीं उठेंगे तब तक किसी को। हजरत खदीजा को भी हजरत खदीजा पहले माना जाता था। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हमेशा हमारी औरतों को माँ, बेटी और बहन के रुतबे से नवाजा है, और उन्होंने बड़ी प्राइड यानी कि किए कि आपको अगर इल्म हासिल करने के लिए चीन भी जाना पड़े तो यू कैन गो। तो आई थिंक वी शुड हैव टू फर्स्टली फोकस ऑन देयर एजुकेशन। देन आप अच्छी एजुकेटेड माँ होंगी, आपके बच्चे एजुकेटेड होंगे। आप अच्छी एजुकेटेड बहन होंगी तो आपकी फैमिली एजुकेटेड होगी, क्योंकि एजुकेशन से बहुत अच्छा, डिग्री इज नॉट अ नेम ऑफ एजुकेशन। सही, योर मेंटल अप्रोच इज फर्स्ट ऑफ ऑल पॉजिटिव। आपकी सोच एक बेहतर होनी चाहिए, सिर्फ डिग्री से कुछ नहीं होता। सही, पॉजिटिव अप्रोच आपकी मेन चीज है, फिर देन आप आगे निकल सकते हो। सही, बिल्कुल। डॉक्टर इसमें सब छा चवणु चाहींदो इकरा जी इन ॻाल्हि त डिग्री जेको सिर्फ़ु मायने नथी रखे, त मेंटल अप्रोच बि हुजणु ज़रूरी आहे, शहूर हुजणु बि ज़रूरी आहे। ॿ शयूं आहिनि त जेका न सिर्फ़ु डिग्री वठणु, पर उन डिग्रीअ जो जेको सो माना
क्रेडिबिलिटी तॾहिं थींदी जॾहिं उन माण्हू खे उन डिग्री ऐं उन सब्जेक्ट जे बारे में ॼाण हूंदी. जेकॾहिं ॼाण न आहे त पोइ डिग्रियूं बेमाना आहिनि. सही. हुननि जी का माना हैसियत न आहे. ऐं सम्झां थो त जंहिं फील्ड में तव्हां कमु करियो था पोइ उहा कहिड़ी फील्ड हुजे, डॉक्टरी हुजे या पाण मेडिसन जी हुजे, फिलासफ़ी जी हुजे, एजुकेशन जी हुजे, इकोनॉमिक्स जी हुजे, एग्रीकल्चर जी हुजे, इंजीनियरिंग जी हुजे, त उन में माण्हू जंहिं फील्ड में कमु करे थो उनखे पहिरीं ॻाल्हि त हुनजी बक़द नॉलेज उन फील्ड में हुजे. ऐं जॾहिं उन फील्ड में नॉलेज हुजे पोइ जॾहिं हुनखे डिग्री मिले थी न त उहो वधीक जेको एक्साइटेड थिए थो, ख़ुशि थिए थो त माना आउं इन डिग्री जे वर्थ आहियां ऐं त मूंखे डिग्री मिली आहे, मूं वटि उहा ॼाण आहे. बाक़ी जेकॾहिं ख़ाली डिग्रियूं हूंदियूं ऐं ॼाण न हूंदी त आउं सम्झां थो त उहे बेमाना आहिनि. ऐं उन लाइ बि असांजे नौजवाननि खे जेके यूनिवर्सिटी में पढ़नि था उन्हनि खे बि इहो इन हवाले सां सोचणु खपे त जंहिं फील्ड में उहे कमु कनि था त पहिरीं बेसिक्स जेके आहिनि उन फील्ड जा, बेसिक्स खां वठी उनजी फिलासफ़ी ताईं उन्हनि खे ॼाण हुजे. पोइ जेकॾहिं डॉक्टर ऑफ फिलासफ़ी में माण्हू वञे थो त उहो त तव्हां सम्झो था त लॉज ऑफ लर्निंग ऑफ एनी फील्ड जंहिंमें हू पंहिंजो पाण खे जेको माना कॾहिं हुनजा जेके उहो सिर्फ़ु क़ौम खे आइडियाज़ ॾिए थो ऐं उन आइडियाज़ ते क़ौम जेका असां डेवलप थिए थी. त आउं सम्झां थो त पहिरीं असांखे पंहिंजो पाण खे एम्पावर करणु खपे ऐं पंहिंजी फील्ड में. उन खां पोइ असां पंहिंजी जेका ॼाण आहे उन सां जेकॾहिं क़ौम खे फ़ाइदो पहुचायूं त आउं सम्झां थो इन खां वधीक ॿी का ख़िदमत. सही. ऐं तालीम खां बग़ैर कुझु आहे बि न, कंहिंखे हिमत बि न थींदी आहे त कोई माण्हू अगरि ॾिसंदा त बाबा हीअं एतिरो एजुकेटेड आहे, हिन वटि एतिरी नॉलेज आहे, कोई ग़लति ॻाल्हि या कोई अहिड़ी शइ बि हुन सां न थींदी आहे त माण्हू लाराईंदा आहिनि त बाबा हीअ वॾो पढ़ियल लिखियल आहे, को कानून को लॉ ज़रूरु हिनखे ख़बर हूंदी ऐं हक़ इंसाफ़ जी वधीक हिनखे तमीज़ आहे. ऐं ख़ासि अच्छा डॉक्टर साहिबु तव्हांखे वञण खां पोइ सवाल कयुमि त अंब जी ग्रोथ असांखे कीअं आख़िर वधाइणु घुरिजे? ॿ शयूं आहिनि. असांखे त सिंध जे आबादगार खे पहिरीं त जेके चाइना आहे, ब्राज़ील आहे ऐं ऑस्ट्रेलिया आहे, उते जिते जेके वॾा जेके सुठा मुल्क आहिनि ऐं उन्हनि में जिते अंब जी पैदावार वधे थी ऐं हुननि खे उनजी प्री माना जेको सो माना ज़मीन में पोखण खां पहिरीं ज़मीन जी प्रिपेरेशन खां वठी पोस्ट हार्वेस्ट लॉसिस ताईं उनखे उहो प्रोसेस ॾेखारिया वञनि. त जॾहिं माण्हू दुनिया में वेंदो ॾिसंदो त आउं सम्झां थो उन सां सिंध जो फार्मर वरी उहा शयूं अची हिते एडॉप्ट कंदो. मिसाल हाणे तव्हांखे ॿुधायां त पैदावार वधाइण जे लाइ पहिरीं ॻाल्हि त असांखे पहिरीं त जेको ज़मीन आहे उनजी सॉइल ऐं उनजी लैंड जी प्रिपेरेशन करणी पवंदी त छा उहा हीअ ज़मीन जेका त सूटेबल आहे उन अंब जे हवाले सां. उन खां पोइ वरी जेका त ॿियो प्रोसेस अचे थो सॉइल जी टेस्टिंग करायूं त उन में न्यूट्रिएंट्स कहिड़ा आहिनि, जेकॾहिं न्यूट्रिएंट्स अंब खे कहिड़े न्यूट्रिएंट्स जी ज़रूरत आहे उहा ॼाण लाज़मी आहे. उन खां पोइ वरी जेको सो असां जॾहिं अंब जी जेका नर्सरी आहे उहा बि हेल्दी नर्सरी हुजे. त जेकॾहिं ॿूटो अंब जो डिफेक्टेड आहे या हू हुनखे किथे इंसेक्ट लॻल आहे या किथे डिज़ीज़ लॻल आहे, असां उहो पंहिंजी ज़मीन में लॻाईंदासीं त उहो ॿूटो एतिरो सिहतमंद न थींदो. त पहिरीं उन ॿूटे जी जेको सुठी नर्सरी वारो ॿूटो सुठो माना उनजी सिहत हूंदी त उहो सुठी जेका अथव उनजी ग्रोथ थींदी. उन खां पोइ वरी असांखे लैंड मैनेजमेंट प्रैक्टिसिस खां पोइ वरी जेको असांखे सॉइल टेस्टिंग ऐं उन खां पोइ इरीगेशन वाटर पाणी जेको सो माना असांखे बहितर ॾियणो पवंदो. उनजी पाणी जो दुनिया में हाणे त असां त हिते फ्लड इरीगेशन ॾियूं था, किथे किथे माण्हू ॾियनि था खिरनि ते, पर दुनिया में त आउं ऑस्ट्रेलिया में ॾिसी आहियां त उते जबलनि ते जेके माना ड्रिप ते जेको माना बाग लॻल आहिनि ऐं तमामु नंढा नंढा सुठा सुठा उते ई उन्हनि जो. त सिंध जे आबादगार खे पैदावार वधाइण जे लाइ असांखे गुड एग्रीकल्चर प्रैक्टिसिस जेके आहिनि उन जी ॼाण ॾिनी वञे त ऐं उन खां पोइ वरी अंब जी पटाई इहो बि हिकिड़ो अहिड़ो पिकिंग जेको अहिड़ो मसइलो आहे. उनजी सुठी कैनोपी रखणु खपे, उनखे पिकिंग करे उनजी वरी ज़मीन ते ईअं उछलायो न वञे. ज़मीन ते उछलाइण सां ख़बर आहे उन में ॿ टे इलाही शयुनि जो डिज़ीज़ जा मसइला थियनि था, उन इंसेक्ट जा फ्रूट फ्लाई जा मसइला थियनि था. हिन वक़्तु बि सिंध जो अंब ॿाहिरि मुल्कनि घटि वञण जो मेन रीज़न आहे त असां वटि फ्रूट फ्लाई जो वॾो इशू आहे. अॻे छा हूंदो त माण्हू जॾहिं प्रिज़र्व के शयुनि खे कंदा हुआ त उहो जेको माना ट्रेडिशनल प्रैक्टिस एडॉप्ट कंदा हुआ. उन खां पोइ वरी प्रिजर्वेशन टेक्नोलॉजी आई. हाणे त वरी नई टेक्नोलॉजी ई बीम टेक्नोलॉजी आई. ई बीम माना इरेडक्शन जे ज़रिए उनखे उते ई जेको सो माना अंदरि अंब या जेको प्रोडक्ट तव्हांजी आहे उनखे माना साफ़ करे तव्हां उनजी ग्लोबल गैप सर्टिफिकेशन आहिनि या जेके ॿियनि मुल्कनि जूं रिक्वायरमेंट आहिनि उन में तव्हां अंब खे एक्सपोर्ट करे सघो. ॾिसो डॉक्टर साहिबु तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई त आबादगारनि खे हिन शइ जी अवेयरनेस ॾियणी. पहिरियों जो काफ़ी वक़्तु अॻु में दौर में जेके असांजा हारी हूंदा हुआ या ज़मींदार हूंदा हुआ एतिरा एजुकेटेड कोन हूंदा, लेकिन पोइ बि फसल एतिरी बहितरीनु थी. पर अॼुकल्ह जा जेके या त जीअं तव्हां चओ त हुननि खे अवेयरनेस ॾियण जी ज़रूरत हुजे, जीअं तव्हां काफ़ी सारी टिप्स हीअं ॿुधायो त अंबनि खे जीअं पटाई वक़्तु हिननि खे न उछलणु घुरिजे. त छा हुकूमत या हिननि जो छा रोल कोन हुयो इन में त के ज़मींदार जी ॾिसो था त फसल नथी थिए की उन्हनि खे गाइडलाइंस करणु? तव्हांजी ॻाल्हि 100% सही आहे. त अॻु में ॾिसो न असांजी पॉपुलेशन ग्रोथ केतिरी वधी वई आहे. ॾिसो पिया तव्हां पॉपुलेशन ग्रोथ बिल्कुलु ऐं दुनिया सॼी ग्लोबलाइज़ेशन थी वई आहे. अॻु में त असांजे जेके सॼो सिस्टम आहत ते हलंदो
माना असां पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं कयूं ऐं ईअं ई सिस्टम हलंदो। हाणे त बिज़नेस वारो माइंड ओरिएंटेड थी वियो आहे सिस्टम। त हाणे हिकिड़ो त असांजी पंहिंजी जेका पॉपुलेशन वधी आहे उनखे फेस करिणो आहे। असांजी प्रोडक्टिव लैंड जेका तव्हां ॾिसो त हिते कासिमाबाद में बाग़ लॻल हूंदा हुआ, उहे प्रोडक्टिव लैंड ऐं हींअर हैदराबाद जी सराउंडिंग टंडो आदम या ॿिया इलाइक़ा तव्हां ॾिसंदो जिते बाग़ लॻा आहिनि, बाग़नि खे कटे उते जेको सो माना रहायशी स्कीम शुरू थी वियूं आहिनि। त असांजे अॻे आबादगार खे बि ख़बर हुई जॾहिं सखर बैराज ठहियो 1932 में, तॾहिं खां जेको सो माना उन्हनि बाग़ लॻाया हुआ। पर उन खां पोइ वरी जीअं जीअं जिदत आई आहे दुनिया में, त असां खे पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं करणियूं आहिनि पर एक्सपोर्ट खे फोकस करणो आहे। मतिलबु जीअं पॉपुलेशन वधंदी वई आहे त असां माना रांदो जेको आहे उर्दू टेक्नोलॉजी बि वधी आहे, त इन शइ में असांखे टेक्नोलॉजी असांखे फ़ाइदो वठणु खपे। सर माज़रत सां मां हिकिड़ी कॉल वठी वठां, पोइ मां ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केरु किथां खां पंहिंजो तारुफ़ कराईंदा? नज़ीर अहमद भुट्टो फराम देर की। वाकई बालिका सुबह मेरा प्रोग्राम में जी छा चवणु चाहींदा? थैंक यू जी, जेको मेरा टीवी जो प्रोग्राम हले पियो तमामु बहितरीन आहे, महिरबानी। जी जी, ॿियो कुझु चवणु चाहींदा? गर्मी कीअं आहे तव्हांजे साइड ते? गर्मी न आहे, मौसम ख़ुशगवार आहे। वाह वाह, ज़बरदस्त। तव्हां वटि ख़ुशगवार आहे, हिते असां वटि त गर्मी आहे थोरी। हिते असांजे हैदराबाद में मोकिले छॾो। गर्मी न आहे, मौसम ख़ुशगवार आहे। चलो शुक्र आहे, शुक्र आहे अल्लाह जो, वॾी वॾी महिरबानी, थैंक यू। ॾिसो नाज़रीन, ॾिसो किथे किथे कहिड़ी जॻहियुनि ते वाकई गर्मी न आहे, पर इहो बि असां ज़रूरु उन ते गौर कंदासीं त इन ते छा जो असरु आहे, छो क्लाइमेट जो फ़र्क़ु पए थो उन ते। पर असां सां डॉक्टर इकरा बि मौजूदु आहे। डॉक्टर इकरा खां बि काफ़ी सारा खोड़ सारा सवाल बि मूं वटि आहिनि। ऐं पर हींअर वठंदासीं हिकिड़ो ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ तव्हांखे जॉइन कंदासीं, कंटिन्यू कंदासीं। हिन प्रोग्राम सां ताबन कयो आहे सुरहान चाहे, जेके नव रिश्तनि खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में कैश इनामत मौजूदु आहिनि। कारे न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताबत के सुरहान से आहे, जेके रिश्तनि खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में कैश इनामत मौजूदु आहिनि। नाज़रीन सां डॉक्टर इकरा ऐं डॉक्टर इस्माइल मौजूदु आहिनि। केतिरी ख़ूबसूरत ऐं केतिरी नॉलेज वाली ॻाल्हियूं सां शेयर था करनि। पर ही डॉक्टर इकरा डॉक्टर इकरा अपने एजुकेशन को बहुत टाइम दिया और देना भी चाहिए। आपको लग रहा है कि औरतों के लिए, एक लड़की के लिए एजुकेशन बहुत ज़रूरी है, बहुत ज़रूरी है, जब तक उसे अपने हक और फ़राइज़ नहीं मिलते। लेकिन कभी कभी ये भी नहीं हो जाता, चले मैं एक लड़की हूँ लेकिन फिर भी ये सवाल ज़रूर करूँगी कि वो समझे कि मेरे पास सब चीज़ इतनी डिग्री इतनी नॉलेज आ गई है, तो वो चवंदे कि हर चीज़ के लिए माना हर कंहिंखे माना चवंदी त बस हर शइ मूं वटि आहे, हाणे मां ही सबको मथे आहियां, ये आ जाती है कभी कभी? नहीं, ये देखिए, दिस इज ओनली द थिंग इन योर माइंड। देखिए, मेंटालिटी आपकी चेंज कोई नहीं कर सकता, चाहे वो टीचर हो, चाहे वो बुक हो, चाहे वो माँ हो, चाहे कितनी भी तालीम। हाँ, मेंटालिटी आपकी जो जितना पढ़ता है, जो जितना बड़ा बनता है, उसमें उतनी ही बर्दाश्त होती है, वो उतना ही अच्छा लिसनर होता है। सही। किसी से पूछा गया कि जी आपसे अगर कोई आर्ग्यूमेंट करे तो आप क्या करते हैं, तो उसने कहा मैं कहता हूँ कि आप बहुत अच्छी बात कर रहे हो। एंड देन ही आस्क कि नहीं, आप कुछ दलील तो देते होंगे, कुछ आप कहते होंगे, यू हैव टू बी सॉलिड इन योर पॉइंट आर्ग्यूमेंट में। तो ही सेड आप बहुत अच्छी बात कर रहे हैं। तो द थिंग इज दैट कि अगर मैं ही हूँ, देखिए अक्ले कुल किसी के पास नहीं है ना, नो वन इज परफेक्ट। तो आप जितना पढ़ोगे आप उतने ही डाउन टू अर्थ होगे, और डाउन टू अर्थ शो करने के लिए सिर्फ ये नहीं कि आई एम द बेस्ट, आई एम, नो वे। तो आप सबसे बड़े जाहिल हो, यू आर इलिटरेट पर्सन इफ यू थिंक दैट यू आर ईच एंड एवरीथिंग। आप ये तो मेरे नबी ने भी कहा है कि आप जितने बड़े बनोगे तो आप में उतनी बर्दाश्त होगी, और बर्दाश्त होगी तो आप सबकी सुनोगे, आप सबको मानोगे। इन फ्रंट ऑफ मी यू आर अ परफेक्ट। आप माशाल्लाह अपनी फील्ड में अच्छी कमांड हो, अपनी अच्छी होस्ट कर रहे हो, शायद मैं ये ना कर सकूं। हर किसी की अपनी अपनी एबिलिटी और अपनी, हाँ, तो डोंट जज। हमारे यहाँ एक तो जज बहुत जल्दी कर लेते हैं। डोंट जज, जस्ट सी एंड वॉच कि वो बंदा क्या कर सकता है। और बीइंग अ गर्ल, यू हैव टू बी एजुकेटेड, यू हैव टू बी एथिकल, यू हैव टू बी मैनर्डफुल, क्योंकि ये चीजें आपकी शो होंगी आपके बच्चों में। यू आर द रिस्पॉन्सिबल फॉर द न्यू जनरेशन। हिटलर से कहा कि आपकी जंग में सब मर रहे हैं, क्या करें? औरतों को। He said, just save my teachers and save my
ladies, just I will show you the new generation. सही तो जो कहते हैं ना, नारी बिल्कुल औरत है तो सब कुछ है, तभी तो अल्लाह ने फरमाया है कि जन्नत माँ के कदमों तले है। बहुत अच्छी, बहुत खूबसूरत बात कही है भी। लेकिन जब आपने वो परवरिश जी ॻाल्हि कही तव्हां जी, त ॿारनि जी परवरिश कीअं करिजे, तव्हांजी नज़र में अॼुकल्ह जेके माइरियूं आहिनि परवरिश कीअं पियूं करनि, तव्हांखे लॻे थो त हू ॿार उन्हनि जी या त कुझु घणी पैम्परिंग थी थिए या त घणी सख़्ती थी थिए? देखिए मैं एक बात कहूँ, एक्सेस ऑफ एवरीथिंग इज डेंजरस। सही, हर चीज़ के ज़्यादा, हर चीज़ की ज्यादती बहुत नुकसानदेह है। मुतदिल होना चाहिए, एतदाल में चलना चाहिए। आई वॉज अ प्रिंसिपल इन वन कैंपस, तो मैं प्रिंसिपल एज अ प्रिंसिपल अगर मैं देखती थी बच्चों को, तो मैं सॉरी टू से मैं कहती थी माओं की पहले क्लास लो। एग्जैक्टली, एंड आई हैड स्टार्टेड, मैंने स्टार्ट किया वो मदर्स की वर्कशॉप्स के लिए, यू कांट इमेजिन, और मुझे बहुत अच्छा रिस्पांस मिला। एक्चुअली हमारे यहाँ वही चीज़ है कि अवेयरनेस नहीं है। देखिए, मैंने अभी आपसे स्टार्टिंग में बात की थी कि हम रट्टाफिकेशन पे जाते हैं, हम कहते हैं कि जी बच्चों को पढ़ाओ। सच बोलना एक अलग चीज़ है, सच बोलना पढ़ना एक अलग चीज़ है। बी अवेयर ऑफ इट कि बच्चा आपको देख रहा है। डोंट थिंक कि बच्चा सुन नहीं रहा। आजकल की माओ का एक अलमिया होता है कि जी बच्चा नहीं सुन रहा हमारी बात। मेरे पास बहुत सारे ऐसे मने कोन तो सही, हाँ मुझे बुधे कौन तो छा कया हाणे मां, यानी एक खोए बच्चों का। मेरे पास इतनी कॉल्स आती हैं कि मैडम हम क्या करें, हमारे बच्चे कैसे नहीं सुन रहे। सबसे पहले इकरा आपने इतनी अच्छी सिंधी बोली अभी मुझसे उर्दू बोलवा के बेटा कही हाणे सिंधी में ॻाल्हाईंदो, पर हाणे मां वेंदमि डॉक्टर इस्माइल साहब ने तव्हां सिंधी जा लफ़्ज़ जेके आहिनि जोड़े रखो, मां अचां थी ॿुधी तव्हां ॾे। डॉक्टर इस्माइल ॾिसो, इहे वक़्तु हुयो हिकिड़ो दौर हो, अॼु मां तालीम जे हवाले सां जीअं हिटलर जी ॻाल्हि कई त जंहिं मुल्क खे तरक़ी खपे मूं बि उम्मीद त उन्हनि जी उहो मायुनि खे उन्हनि खे पढ़ायो। तव्हांखे छा थो लॻे असांखे तरक़ी करण लाइ ॿिया कहिड़ा कहिड़ा इनिशियल स्टेप्स वठणा घुरिजनि? आउं सम्झां थो त जेका वधीक ॻाल्हि करे वई त जेका ह्यूमन डेवलपमेंट ऐं लर्निंग जे हवाले सां, त अॻु में माइरूं पंहिंजे ॿारनि जी सही नमूने परवरिश कंदियूं हुयूं। हाणे माइरनि खे एतिरो टाइम ई न आहे। तव्हां ॾिसो त बिज़नेस कारखाना हलंदियूं पेपर पाराए छॾींदियूं, बाबा ठीकु आहे पियो हले सॼो ॾींहुं उन में, ऐं बक़ाइदे हुनखे चुप करे छॾियूं ऐं चवंदियूं त या त असीं वही टीवी ॾिसूं या ॿियो को, माना ॿार ते तवजो घटि आहे माउ जो। ऐं पोइ नतीजो इहो थियो त तव्हां ॾिसो त हिन वक़्तु बि ॿारनि जी ग़िज़ाई सूरत हाल बहितर न आहे। माउ जेकॾहिं इन्हनि शयुनि ते फोकस कनि, ॿार जी निशो निमा, ॿार जी ग़िज़ाई सूरत हाल तॾहिं बहितर थींदी जॾहिं सही नमूने खे ग़िज़ा मिलंदी। उहो असां उन ते फोकस ई नथा करियूं ऐं बर्थ खां पोइ बसि उन ते असांजी माना नज़र ई न आहे। हिकिड़ो त असांखे पंहिंजी माइरनि खे जेको माना सोचणु खपे त पंहिंजे ॿार नंढपण खां ई जेकॾहिं सिहतमंद हूंदो त वॾो थी करे हू सिहतमंद मुआशरे जो हिसो बणिबो, ऐं जॾहिं सिहतमंद मुआशरे जो हिसो बणिबो त उनजो ज़हन बि कमु कंदो ऐं हूअ वरी बि यूथ थी करे कंहिं न कंहिं असांजे हिन समाज में कारमद यूथ साबित थींदो, कारमद पोइ पीउ साबित थींदो ऐं कारमद मुआशरे जो फर्ज़ साबित थींदो। नतीजो आहे त असांखे शुरूआत खां हेठि सतह खां इहो सोचणु खपे। ॿी ॻाल्हि जेका तव्हां कहिड़ी ॻाल्हि कई मूंखे यादि कोन्हे। हाणे बहितरी जे लाइ जेको सो माना असांखे जेकॾहिं मुल्क में तरक़ी कराइणी आहे त वुमन एम्पावरमेंट जे हवाले सां असांखे फोकस करणो पवंदो, औरत खे ताक़तवर बणाइणो पवंदो। उन लाइ असांजी जेका माउ आहे, भेण आहे, ज़ाल आहे, उनखे घटि में घटि ॿियो कुझु न असां मुख़्तलिफ़ जेके स्किल्स एनहांसमेंट करियूं। मिसाल आउं हींअर तक़रीबन इराक वियुसि ऐं ईरान वियुसि त उते बि ॾिठुमि त औरतूं जेके माना मर्दनि सां बशाना उते कमु करे रहियूं। चाइना में वञो त तव्हांखे मार्केट में औरतूं तव्हांखे कमु कंदे मिलंदियूं। दुनिया जा जेके मुल्क आहिनि उते माना इहे शइ शायदि माण्हू महसूसु ई नथा कनि। असां वटि हाणे इहा शयूं डेवलप थियूं आहिनि। असांजूं जेके औरतूं आहिनि पंहिंजे मूं ॾिठो त डॉक्टर साहब मां थोरी ॻाल्हि में इंटरप्ट कंदमि। हाणे ॾिसो इहो वधीक में वधि बर्डन जेको औरतुनि जो घर में ईअं ई पियो आहे। अगरि न हूंदो त ज़ाहिर घर पोइ हू ॿी एक्टिविटीज़ में या ॿारनि जी हूंदी। हाणे ख़ासि त हिकिड़े मुल्क में अगरि तव्हां कंपेरिज़न करो मर्द ऐं औरत खे, अगरि हिकिड़ो हिसो मर्द जो कमाए थो त ॿियो हिसो अगरि ईअं ई वेठो हूंदो त किथे तरक़ी थी सघंदी? उहो नथा तरक़ी। इहा ई ॻाल्हि करियां थो। असां वटि असांजो जेको पहिरीं त बेस इकनॉमिक इंजन जेका एग्रीकल्चर सेक्टर आहे, एग्रीकल्चर में औरत वॾो किरदारु अदा करे। तव्हांखे ख़बर आहे त असां पाण स्टूडेंट्स खे ॾींदा आहियूं त लाइव स्टॉक सेक्टर ऐं एग्रीकल्चर सेक्टर में औरतुनि जे रोल ते तव्हां पंहिंजो रिसर्च करियो। ऐं असांखे पतो पियो आहे त औरत मर्द खां वधीक कमु करे थी, 18 कलाक कमु करे थी मर्द जो। दुनिया में जेका औरत एग्रीकल्चर, हाणे असांखे उहे कम औरतुनि खां करायूं
जेके हुनजे वस जा बस मिसाल सही। जेकॾहिं सख़्तु कमु तव्हां औरतुनि खां वठो न करे सघियूं मिसाल ग्रेडिंग जो कमु आहे औरत करे सघे थी सही। पैकिंग जो कमु हल्को आहे उहो औरत करे सघे थी मार्केटिंग जो कमु वरी मर्द करे सघनि था त मार्केटिंग में रिटेलर जो कमु केॾी कमु दुनिया जा ॿिया मुल्क आहिनि उते औरतूं ई विकिरो कनि थियूं सही। त हेठी लेवल ते जंहिं सोशल सिस्टम खे ॾिसणो पवंदो त बाबा जेकॾहिं हीअ औरत घरेलू सतह ते हींअर अंबनि जी मौसम आहे न असां तव्हांखे ॿुधायां त होत खान लिगारी ऐं शाह आलम वसी जी औरतुनि खे इहे अंबड़ियूं किरंदियूं आहिनि छाणूं थी त उहे 5 रुपया किलो विकिबियूं आहिनि मार्केट में 10 रुपया किलो हवाऊं लॻियूं पिया 2 टे ॾींहं सही त हाणे असां चओसीं त इहे अंबड़ियूं किरनि थियूं त बहितर आहे त हिन अंबड़ियुनि जे लाइ माल खे खाराइनि था या ईअं ख़राब थियूं वञनि त छो न औरत वुमन एम्पावरमेंट में पिकल्स उन्हनि जो ठाराइजे अचार उन्हनि जो वग़ैरह ठाहे मार्मेलेड छॾनि। ठाराइजे सही आहे। ऐं उन्हनि माइयुनि खे उते ऑस्ट्रेलियन गवर्नमेंट जो प्रोजेक्ट हो उन्हनि खे उते ट्रेनिंग ॾिनी थी यूनिवर्सिटी में उन जा कहिड़ा ऐं तव्हांखे इहा बि ॻाल्हि ॿुधायां त शिकारपुर जो पिकल शिकारपुर जो अचार हितां नवाबशाह जो पिकल मीरपुर ख़ास जो पिकल टनेजाम जो पिकल उन जी बाक़ाइदे असां हिकिड़ी स्टडी कईसीं त जॾहिं शिकारपुर में अंब घटि आहे अंब मीरपुर ख़ास मां थो वञे शिकारपुर में पिकल ठहे थो त कहिड़ी ॻाल्हि जे करे उनजा इंग्रीडियंट्स उनजो पाणी इहे सभु शयूं मेयर करे वरी हितां टनेजाम वरी मीरपुर ख़ास नवाबशाह पोइ असां वरी उहे इंग्रीडियंट्स इस्तेमालु करायासीं उहो पाणी टेस्ट कराइण जी पीएच सभु शयूं चेक कयूं उन औरतुनि खे ॿुधाईंदी हाणे हीअ इंग्रीडियंट्स तव्हां विझो ऐं तेल वारो अचार हीअं आहे तव्हांजो जेको सो माना सुरके वारो अचार हीअं आहे नतीजन उहो औरतुनि जी वरी मार्केटिंग डेवलप कराईसीं ऐं उहो 5 किलो माना एतिरो हुननि माइयुनि वीचारनि माना 5 किलो शुरूआत कई उन खां पोइ हाणे मणनि जी सूरत में जेके अंबड़ियूं हुयूं उन्हनि खे सही नमूने प्रिज़र्व करे मार्केट कनि थियूं ऐं सुठो कमाइनि थियूं हाणे इहे जेकॾहिं मोकिलियासीं सिंध में जेके सीज़न हिकिड़ी माई टंडे केसर में उहो अंबड़ियूं आहिनि न उहो सुका जो बूरो विकिणंदी आहे चूरो खटाई पाउडर ऐं उहो माण्हू त उनखे ख़बर आहे वठंदा आहिनि त अहिड़े नमूने वीचारियूं मायूं बेकरी जी प्रोडक्ट्स ठाहे सघनि थियूं पर काफ़ी हद ताईं कनि थियूं त पर उन्हनि खे एतिरो सॉरी इहा बि ॻाल्हि कंदमि की ॾाढी ॾुख जी ॻाल्हि आहे औरतूं किथे किथे जीअं तव्हां ॿुधायो त अंब जो चूरो अमचूर जेकी जंहिंखे असां चवंदा आहियूं त उहो बि विकिरो कयूं थियूं काफ़ी ॿियो बि प्रोडक्ट्स अंब असांजो थी वियो मुरबो थी वियो थी विया इहे सभु जेके चाइना में मैंगो जूं 20 खां 25 30 40 प्रोडक्ट्स आहिनि मैंगो स्लाइस आहिनि मैंगो पाउडर आहे मैंगो मार्मलेड आहे मैंगो चटनी आहे ख़बर न मायोज़ आहे काफ़ी मार्केटिंग आहे सही पर ॾिसो न उन्हनि खे उहो मुआवज़ो नथो मिले जेको हुननि खे मिलणु घुरिजे एतिरी हुननि जी महिनत आहे उन्हनि ते उहो बि पोइ बि अहिड़ी त पोइ मायूस थी असां हुनजी एकेडमिक एनालिसिस कईसीं त 5 किलो अंबड़ियुनि जी क़ीमत कढीसीं केतिरो आचार केतिरो थो ठहे पोइ असां ॾिठोसीं त उन्हनि माइयुनि खे चयोसीं तव्हांजा पंहिंजा माइट वञी मार्केट में विकिरो कनि ऐं नेशनल जो आचार उहो जेको 150 में मिलियो पियो असां हुननि जो आचार 120 रुपया रखियो थी में त हुननि जे आचार ते वधीक फोकस पे माइनि कयो पर इहे टेक्नोलॉजी जे हवाले सां उनजी ग्रेडिंग कराई वञे उनजी प्रिजर्वेशन टेक्नोलॉजी क्वालिटी स्टैंडर्ड्स ते ठपो लॻायो वञे इहा जेकॾहिं नंढा नंढा यूनिट एग्रो बेस्ड इंडस्ट्री डेवलप कयूं वञनि न त अहिड़े नमूने माना कुसूर जी मेथी आहे न त हिते धाणा थियनि था मेथी थिए थी इन खे डिहाइड्रेट करे तव्हां जेको इन खे पैकिंग करे तव्हां मार्केट करे सघो था पपीतो घणो थो थिए पपीतो ख़राब थो थिए पपीते खे सुकाए रुगो जो पाउडर कढी बहितरीन हिकिड़ी शइ आहे काफ़ी उन्हनि में शइ फंगस को बि ॾाढी सुहिणी तजवीज़ आहिनि बिल्कुलु बिल्कुलु डॉक्टर इस्माइल मां हिकिड़ो ब्रेक वठंदमि ऐं ॾाढी सुठी सुहिणी तजवीज़ूं आहिनि असांजे जेके ॾिसंदड़ उन्हनि खे काफ़ी इंट्रस्टिंग लॻंदो बि हूंदो मज़ो पर मां हींअर वठंदमि हिकिड़ो ब्रेक इन प्रोग्राम सां ताउन कयो सुरहाण चांहि जेके नवरस्तनि खे जोड़े थी जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि 10 रुपए खां 10 लख रुपए ताईं कारे न वञिजो असां सां गॾु रहिजो